नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां नाले वारे मज़हबी आलिम मौलाना तारिक जमील जी मुलाक़ात क़ौमी रहमतुल आलमीन अटारनी बाबति ॻाल्हियूं कयूं वेयूं। मुलाक़ात में असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां क़ाइम कयल मदीने जी रियासत जे बुनियादी क़दरनि ते ॻाल्हि ॿोल कयूं वेयूं आहिनि। मुलाक़ात दौरान सीरतुल नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार तैलीम जी रोशनी में नौजवान जे किरदार साज़ी लाइ अटारनी बाबति ॻाल्हियूं कयूं वेयूं आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां नाले वारे मज़हबी आलिम मौलाना तारिक जमील जी मुलाक़ात क़ौमी रहमतुल आलमीन अटारनी बाबति ॻाल्हियूं कयूं वेयूं। मुलाक़ात में असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां क़ाइम कयल मदीने जी रियासत जे बुनियादी क़दरनि ते ॻाल्हि ॿोल कयूं वेयूं आहिनि। मुलाक़ात दौरान सीरतुल नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शानदार तैलीम जी रोशनी में नौजवान जे किरदार साज़ी लाइ अटारनी बाबति ॻाल्हियूं कयूं वेयूं।